छोकरा कौन भरे वे दे ही काट बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह सब चो अल्हम्दुलिल्लाह। अज अवां खे अल्लाह ताला कुरान पाक जे बुधण जो मौक़ो नसीब फरमायो। कचहरियों ओताकुन में घर में रोज़ थींदियूं आहिनि, तव्हां सां उन्हनि में बि हूंदा आहियूं, पर अॼु तव्हां असांखे अल्लाह पाक क़ुरान वारी कचहरी नसीब फरमाई आहे। क़ुरान पाक जे ॿुधण जो मौक़ो नसीब फरमायो। दुआ आहे त अल्लाह साईं हिन बरकत भरे प्रोग्राम में अचण खां पोइ जेको कुझु ॿुधऊं उन्ही जे मथां रब तव्हां सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दफ़र वारो मग़रिब खां वठी अल्लाह जे क़ुरान जो जलसो शुरू आहे, पर तव्हां अञा अलाए कंहिंजे इंतज़ार में हो। हेड़ो मिठो क़ुरान हले थो, अञा घिटियुनि में रस्तनि में सोचो था त वञूं न वञूं। बहरहाल अल्लाह जी रहमत वसी रही आहे। जेको हिस्सो वठंदो ईंदो त ख़ाली, पर जॾहिं हिन प्रोग्राम मां वेंदासीं त इंशाअल्लाह अल्लाह जी रहमत सां झोलियूं भरे वेंदासीं। इंशाअल्लाह अल्लाह जो के जलसे खे सभिनी मुस्लमाननि जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए। अल्लाह साईं तव्हां असांजी विख विख खे कदम कदम खे पंहिंजी रज़ा जे लाइ क़बूल फरमाए ऐं अॼोके जलसे खे अल्लाह साईं तव्हां असां सभिनी जे लाइ क़ब्र ऐं आख़िरत में छोटकारे जो ज़रियो बणाए। शुरुआत रब साईं जे हमद सां, उन खां अॻु में सभु साथी मदीने वारे साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ो। का बि ज़ुबान ख़ामोश न रहे, जेसी ताईं लाउड स्पीकर जो आवाज़ पहुचे थो। सभु जेके जिथे भी आहिनि मदीने वारे साईं जा आशिक़ मदीने वारे साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। शुरुआत रब साईं जे हमद सां। हमद जा बोल सूरत रहमान कुरान पाक जे 27 सिपारे में आहे। अॼु उन जो मफ़हूम शेर जे अंदाज़ में अवां खे ॿुधायां। थोरो तवज्जो सां ॿुधंदव ॻाल्हि सम्झ में ईंदी। दुनिया जी हर नेमत उक़बा में भी जन्नत, तोले ख़ल्क़ी ख़ालिक उन जी करे तो इबादत, उन जी करे तो इबादत जै, उन जी करे तो इबादत जैसे खारो थई क़ुरान, उन मालिक जा मञ थोरा जै तोखे कयो इंसान, उन साईं जा मञ थोरा जै तोखे कयो इंसान। दुनिया जी हर नेमत उक़बा में भी जन्नत, दुनिया जी हर नेमत उक़बा में भी जन्नत, तोले ख़ल्क़ी ख़ालिक उन जी करे तो इबादत, उन जी करे तो इबादत जैसे खारो थई क़ुरान, उन मालिक जा मञ थोरा जै तोखे कयो इंसान, उन साईं जा मञ थोरा जै तोखे कयो इंसान। तोखे ॻाल्हाइणो सेखारियो ख़ुदा, तोखे ॻाल्हाइणो सेखारियो ख़ुदा, सिज चंड हिसाब सां हलन पिया, कन जंहिंखे वलियूं ऐं वण सजदा, उन ई बिहारियो आहे समा, कन जंहिंखे वलियूं ऐं वण सजदा, उन ई बिहारियो आहे समा, ताराज़ू रखियो वियो तोर में हद न टपे को, धरती विछाई साईं मेवा पैदा कयाई, मेवा पैदा कयाई, खजूं अन पढ़ तूं वर
रेहान उन मालिक जा मन थोरा जंहिं तोखे कयो इंसान दुनिया जी हर नेमत उक़बा में भी जन्नत तोले ख़ल्क़ी ख़ालिक उन जी कर तो इबादत उन जी कर तो इबादत जंहिं सेखारियो थई क़ुरान उन मालिक जा मन थोरा जंहिं तोखे कयो इंसान माण्हू ही मिटीअ मां उन ख़ल्क़िया ओ माण्हू ही मिटीअ मां उन ख़ल्क़िया ऐं बाहि मंझां जिन पैदा कया माण्हू ही मिटीअ मां उन ख़ल्क़िया ऐं बाहि मंझां जिन पैदा कया ॿई ओलह ओभर उन जाहने दरिया बगड़ाए वहाया उन खारो हिकु मिठो ॿियो तिन जे विचां आपरे दो हिक ॿिए ते से दरिया कीन चढ़त का कने था कीन चढ़त का कन था पढ़ियो क़ुरान में आहे बयान उन मालिक जा मन थोरा जंहिं तोखे कयो इंसान दुनिया जी हर नेमत उक़बा में भी जन्नत तोले ख़ल्क़ी ख़ालिक उन जी कर तो इबादत उन जी कर तो इबादत जंहिं सेखारियो थई क़ुरान उन मालिक जा मन थोरा जंहिं तोखे कयो इंसान तिन समुंडनि मां प्या निकिरनि था मोती बि ऊचा मर जान ऊचा ऐं ॿेड़ियूं जहाज़ बि हलनि पिया तिन अंदर जबलनि वांगे वॾा जेको ज़मीन में आहे रहणो कुझु बि नाहे हर शइ फना थी वेंदी ज़ात ख़ुदा जी रहंदी हर शइ फना थी वेंदे ज़ात ख़ुदा जी रहंदे ज़ात ख़ुदा जी रहंदी जंहिं जोड़ियो आहे जहान ज़ात ख़ुदा जी रहंदी जंहिं जोड़ियो आहे जहान उन मालिक जा मन थोरा जंहिं तोखे कयो इंसान दुनिया जी हर नेमत उक़बा में भी जन्नत तोले ख़ल्क़ी ख़ालिक उन जी कर तो इबादत उन जी कर तो इबादत जंहिं सेखारियो थई क़ुरान उन मालिक जा मन थोरा जंहिं तोखे कयो इंसान उन साईं जा मन थोरा जंहिं तोखे कयो इंसान।